डीपलो ऑल पार्टीज़ एक्शन कमेटी तरफ़ पार्कर जे सर ते डीपलो शहर में मंशियात चोरी ऐं लाक़ानूनीत ख़िलाफ़ हिकु वॾी रैली कढी वई आहे, जेका प्रेस क्लब डीपलो खां बदीन बस स्टॉप ताईं पहुची जलसे जी शक्ल इख़्तियार करे वई। रैली जे अॻुवाणी अरबाब अनवर जब्बार, ओभायो जुड़ेजो, यासीन लतीफ़ मुग़ल, शाहिद रिंद ॿियनि चयो त अॻुवाणी कंदे ख़िताब कंदे चयो त ज़िले में मंशियात जो कारोबार खुले आम हली रहियो आहे, जंहिं जे नतीजे में चोरियूं, फूरूं ऐं रोड हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। मंशियात जो वापार समाज में तबाही जो सबबु बणिजी रहियो आहे, जंहिं करे नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। ख़ुदकुशियूं ऐं व्याह जी लानत पिणु मंशियात सां ॻंढियल वॾा मसइला आहिनि, जेके असांजे मुआशिरे खे नास करे रहिया आहिनि। रैली में सियासी, समाजी, मज़हबी अॻुवाणनि ऐं सहाफ़ियुनि मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि समेत वॾे अंग में आम शहरियुनि शिरकत कई। मुज़ाहिरीन मंशियात बदअमनी, लाक़ानूनीत ख़िलाफ़ सख़्त नारा हंया ऐं हुकूमत खां मुतालबो कयो त मंशियात फ़रोश ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई कई वञे। अवाम पारां तहरीक जो भरपूर हिमायत ऐं साथ जारी रखण जो वचन वरिजायो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।